तहां जे इन ॻोठ जे अंदर तमाम जुमला जमात जे तरफ़ां ही प्रोग्राम जेको मुनक़िद करायो मोहतरम कारी अब्दुल हकीम साहब मुसलसल राब्ते में उनजे मार्फत सां तहां जे ॻोठ में शिरकत नसीब थी आहे। एॾो वॾो ॻोठ आहे, मुख़्तलिफ़ क़ौम माशाअल्लाह वेठा आहिनि। जलसो शुरू थी वियो आहे सुबह खां वठी करे। उम्मीद आहे इंशाअल्लाह क़ुरान जो आवाज़ ॿुधी करे सभु पंहिंजा कमकार छॾे करे हेड़े बाबरकत महफ़िल मजलिस में अची करे अल्लाह साईं जी रहमत मां इंशाअल्लाह रंगिजी वेंदा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बुज़ुर्गो ऐं भाइरो, कुरान मजीद मां जेका आयत तहां जे साम्हूं तिलावत कई आहे 15 सिपारे सूरत बनी इसराईल मां अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन आयत में पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सब्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलबर नबी जे उन सफ़र के बयान कयो आहे जेको सफ़र मुंहिंजे पीर जो मौजूज़ो आहे। उन सफ़र के बयान कयो आहे जेको सफ़र अकल में समान जहिड़ी न आहे। उन सफ़र के बयान कयो आहे जंहिं सफ़र के ॿुधी करे रब काबा जो कसम आहे फरिश्तनि के भी रश्कायो। उन सफ़र के अल्लाह सी बयान फरमायो आहे जंहिंमें सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मर्तबा ऐं मक़ाम बुलंद अरफा ऐं आला बढ़जी विया। मुंहिंजा दोस्तो छो त असांजो दिलबर नबी इमामुल अंबिया सब्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माशाअल्लाह हज़रत जमाल मुस्तफ़ा साहब स्टेज ते पहुंची चुका है। इंशाअल्लाह हज़रत साईं जो भी बयान थींदो। तो मुंहिंजा दोस्तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे सोने नबी जे शान के आला फरमायो, मक़ाम के अरफा फरमायो। जी असांजो सोनो नबी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुलंद आवाज़ सां चओ रहमत वारो जंहिं नबी ते अल्लाह कुरान नाज़िल फरमायो आहे जो वो कुरान भी रहमत वारो कुरान भी सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान वारो त ही कुरान भी शान वारो। जीअं मेराज मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ नेमत ऐं मौजूज़ो आहे तीअं कुरान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम दुनिया जे इंसाननि जे लाइ दुनिया जे आलम जे लाइ नेमत ऐं मुंहिंजे पीर जो मौजूज़ो आहे। चो सुभान अल्लाह। अल्लाह जी पंहिंजे महबूब खे जेको मेराज करणु फरमायो 7 आसमान खां मथे अल्लाह रब्बुल इज़्ज़त से मुलाकात थी, रूबरू कचारी थी, पंहिंजे रब साईं खे ॾिठो पए। ज़मीन खां मथे रहिया हलिया यानी ज़मीन हेठा मुंहिंजो महबूब चो मथे आहे। ज़मीन में जेके वण टिण बूटा गुलाब जा गुल अतुर चमेली खुशबूदार जेके शयूं नज़र अचनि थियूं पयूं दरिया ऐं समंदर जी जेका लहर तोखे नज़र में अचे थी हकलूं उहे सभु हेठि मुंहिंजो दिलबर नबी मथे हलिया विया। ऐं आसमान में जेका तोखे इहा नीरप नज़र अचे थी पई जेको आसमान जो रंग आहे ऐं आसमान में बादलूं अचनि थियूं पयूं झुड़ अचनि था बरसात वसे थी। इन्हनि झुड़नि ऐं बादलनि खां बि मुंहिंजो साईं मथे हलिया विया। वरी पहिरियों आसमान आहे ॿियो आसमान आहे 7 ई आसमान हेठि पूरी काइनात हेठा पूरी दुनिया हेठा मथे हिकु अल्लाह साईं आहे ॿियो मोहम्मद मुस्तफ़ा जो सुभान अल्लाह। सिदरतुल मुंतहा का मथे केरा मुंहिंजो रब साईं आहे। अहिड़े मक़ामात में अल्लाह जी पंहिंजे महबूब खे पहुचायो जिते पाण रब्बा ॿियो नबी अथसि बसि। एॾे शान वारो दिलबर नबी कदम कदम मुंहिंजे महबूब जा रहमत चओ सुभान अल्लाह। नज़र नज़र पीर जी बरकत आहे। सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदम मुबारकनि जी रहमत पुछणो थी मालूमात वठणी थी त पोइ असां मौलवियुनि खां न पुछ मके शहर हलियो वई उन खां पुछी ॾिस क़ुरान खां जे मके जे पहाड़नि जो कसम अल्लाह खणी छॾियो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। सुणा तुंहिंजा नूरानी कदम मुबारक मके जे गलनि में लॻी चुका आहिनि। मां अल्लाह इन जे करे मके जो कसम खणां जंहिं नबी से जे कदमनि जे करे अल्लाह जे शहर सां प्यार करे और ज़ाती नबी सां रब जो केॾो प्यार हो सुभान अल्लाह जी आवाज़ ऐं नज़र बरकत ई बरकत जेकॾहिं नज़र बरकत जी मालूमात वठणी थी हज़रत अबू बकर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी तरफ़ नज़र कर जो महबूब जे नज़रनि जे बरकत जे सदके हज़रत अबू बकर सिद्दीक़ अकबर बणिजी वियो।
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नजर की बरकत पुछण दी मालूमात वठणी थी तो सोने हजरत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी तरफ नजर कर मुझे महबूब जे नजर जे सदके बरकत जे सदके फारूक आजम बन जियो हजरत उस्मान से जुन्नूरैन बन जियो जो मुर्शिद अली हैदर इकरार बन सुभान अल्लाह वदी आवाज भैया तुम मथे करे डाठा जे बारे गोठ वारन के भी खबर पे तो मौलवी किलो आवाज न तो करे कुछ असा जी बिरादरी वाला भी पहुंची चुका है चाडा सा तो वो बिया भी अचन तहां जो आवाज बुधी गाल समझ में अचे थी जी न ता सरकारी जो को शिकारी जो ये पूजा पक्षियों पक्षी जी आवाज गाल समझ में आई ना पूजा पक्षियों पक्षी जी बोलने दे आवाज दे लातुन दे इंदा इन तो ता भी सुभान अल्लाह जी ला ताणो न डाढा आया वडे आवाज सा बुलंद आवाज सा चतो कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें बधाई हो जाने कुटाई दूर अच्छा से मतलब माजूर उठा दो कुटाई मेहरबानी कुटाई मेहरबानी सुभान अल्लाह वाली आवाज कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें जहाँ जहाँ से वो शफी आसिया गुजर गया जहाँ नजर नहीं पड़ी वही है रात आज तक वही वही सहर हुई जहाँ जहाँ गुजर गया दादा जो सुभान अल्लाह महबूब रब्बे किबरिया सरताज जुमला अंबिया वो हजरत मोहम्मद मुस्तफा बलगल हुला बिकमालिही रहमत सरापा ज़ात है सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत कहे जो असांजे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा पैर मुबारक रहमत जो बेशक चौदो लाठा कहे जो असांजे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो अखड़ियों मुबारक रहमत जो बेशक कहे जो असांजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथड़ा मुबारक रहमत जो बेशक कहे जो असांजे फिरिया जा सिर्फ मुबारक रहमत जो बेशक दुनिया वारो असांजो अकीदो उलमाए जो बंद जो अकीदो जमीयतुल उलमा इस्लाम जो अकीदो मुझे अकाबिर उलमा जो अकीदो मौलवी आलिम मुफ्तिन जो अकीदो दुनिया वारो शारी जो अकीदो जिहादन जो अकीदो मुझे दिलबर नबी जे गुलाम जो अकीदो मुझे पीर मुझे मुर्शिद साईं हाले जी शरीफ वारन जो अकीदो साईं बेर शरीफ वारन जो अकीदो साईं अमरोट शरीफ वारन जो अकीदो दरगाह जलाल पाड़ वारन जो अकीदो साईं समरानी शरीफ वारन जो अकीदो सवालक सहाबा जो अकीदो सोने सिद्दीक जो अकीदो साईं उमर साईं जो अकीदो हजरत उस्मान अली सोने जो अकीदो असां जो दिलबर नबी पैर मुबारकन खां वठी करे सर मुबारक ताईं हथ मत करे जो रहमती रहमत जो सुभान अल्लाह रहमत सरापा ज़ात है चतो रहमत सरापा ज़ात है और मजमूल नज़लात है कितनी प्यारी नात है हसनत जमी खिसाली लाज़िम है हम पे बेगुमान जब तक रहे इस तन में जान वो हर दम रहे बिरद ज़ुबान पढ़ो सल्लल्लाहु अलैहि ये केड़ो महीनो रजब जो महीनो हर महीने में अल्लाह
अल्लाह से पांजी पांजी खुशबू रखिया पांजो पांजो शान रखियो रमजान जे महीने जे तरफ नजर कयो जे में अल्लाह एड़ो मिठड़ो कुरान नाज़िल कयो चो सुभान अल्लाह है कि न वरी हिन महीने में अल्लाह पांजे प्रिय के मेराज करायो आहे मेराज अच्छा के चेबो आहे नबी के रब मेराज छो करायो आहे मेराज बिन नबी के भी थियो महबूब के तो फर्क केड़ो थियो आहे तो दुनिया जा मुसलमानों मेराज जी माना उरूज खबर तला माना चढ़ण आए रब साईं वट मुलाकात जी रात आए मेराज तमाम नबियन के थियो चलो ठीक है मुझे प्रिय के भी परवडो फर्क आए जे केड़ो नबियन जिला मेराज इम्तिहान है मुझे महबूब जिला मेराज इनाम जो सुभान अल्लाह किया इनामा हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम तूरे सीना जबल ते बीठो पधड़ा कई वयो आयो 40 रातन तक टिक्यो कह वक्त में मूड पेजियो से ज़ौक़ जागी पयसे पांजे रब के चवण लगो अल्लाह कितरा मरतबा आयो केतरा पधड़ा करे वयो 40 रातन थई चुकियो रब हिते हम कलाम थी दड़ाए गुफ्तगू कचारी कंदा आयो अल्लाह जे दिल थी घुरे पांजे हुस्न जा पर्दा था हटायो अज मूसा पैगंबर के पांजो दीदार करायो जो अल्लाह रब से फरमान तरानी नमोजा मूसा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुजा अल्लाह उलमा किराम मुख्तलिफ जवाबात कढ़ाइन खुद कुरान भी तो फरमाए जबल दे नजर कर रब साईं उस जी तजली रखे तो जबल त जरा जरा थी वयो हजरत मूसा पैगंबर बेहोश थी रब साईं ता मालूमात कराण पियो चाहे मुझे दीदार जे ताकत तो में ना है एक दयो वाज़िया बे नंबर ते मां पंहिंजे ज़ौक़ में चवंदो आ फरमायो मूसा पैगंबर केतरा नबी आया कंहिंखे बि मां अल्लाह पंहिंजो ज़ियारत न करायो दीदार न करायो हाणे जे करे तोखे बि दीदार कराया हालांकि मां पंहिंजे दीदार जो पैकेज इहो गिफ्ट रखी छॾियो आहे ॿिन्ही जहान जे सरदार जे लाइ जो यो दीदार ताके भी कराया पांजे प्रिय के भी कराया तो को फर्क कड़ो हालांकि मुझे साईं जो शान अलग आ सभिन खां मुझे महबूब जो मकाम अलग आ ता नबी आयो सुभान अल्लाह रसूल आयो माशाअल्लाह किताब में आचो अल्हम्दुलिल्लाह पर को जिले जेला को ताल के जेला को यूसी जेला आयो दुनिया का हल्याया तो मौजूदा भी हल्याया तो दुनिया जा मुसलमानों अल्लाह फरमायो माए नबी के मोकलिया तो एक जिलो ना मुल्क ना सूबो ना पर भी हमार सल्लल्लाहु इल्ला रहमतल लिल आलमीन जी नबूवत पूरी दुनिया जे लाया रहमत भी पूरे आलम जे लाया आलम जहान में आसमान भी आयो के ना जमीन भी आयो के ना आलम अरवा भी आयो के ना आलम बरज़ख भी आयो के ना ये सब जहान केतरा जहान केतरा आलम पुछो उलमा का आलमीन एक आलम ना एक जहान ना घणन जहानन जेला घणन ज़मानन जेला हर दौर जेला हर वक्त जेला जो दिल पर नबी रहमत वारो आए वने शान वारो आए मर्तबे मकाम वारो आए अच्छा अल्लाह हजरत मूसा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम की रब जो दीदार न थो आए दीदार जो पैकेज गिफ्ट अल्लाह रखी चढ़ियो पांजे प्रिय जेला तरे तची वडो फरका जे तो करबे मूसा और तो कुर्बे मोहम्मद और है तूरे सीना और
अर्शे मौला और है, ओ इसका जाना और है, उसका बुलाना और है। जो सुभान अल्लाह सही अच्छा ता पंहिंजे पीउ खे मेरा छो पिया करायो। अब तव्हां छो आया हुआ इसमें माने कहिड़े जे लाइ असां छो आयासीं, मक़सद छा आहे? तो जो तव्हां में महिमान आहियो पुछो साईं छा वाला पुछो कभी सही आहे कीअं सही अचण थियो, मक़सद छा आहे? अल्लाह पंहिंजे पीउ खे मेराज करायो। रब मक़सद छा आहे? मेराज जी ज़रूरत छो पई आहे? पोइ उलमान मुख़्तलिफ़ हिकमतूं लिखियूं, खुद कुरान मां हिकमतूं कढियूं, पर मां पंहिंजे ज़ौक़ में जेको चवंदो आहियां उहा इहा ई हिकमत आहे जो नबीअ ते हिकिड़ो अहिड़ो ज़मानो आयो, मुंहिंजे महबूब ते हिकिड़ो अहिड़ो साल आयो, नबीअ ते दुखनि जा पहाड़ टुटी पिया, नबीअ जे मथां तकलीफ़ुनि जे मथां तकलीफ़ूं आयो, जीअं दुनिया जे अंदरि गरम में सर्द हवाऊं घुलंदियूं आहिनि, के साल ख़ुशीअ जा थके ग़म जा, पर हिकिड़ो अहिड़ो साल आयो जे ग़म जे पोयां ग़म आया, दुख जे पोयां दुख आया। तॾहिं अल्लाह फरमायो जिब्राईल यार जल्दी त करे मुंहिंजे पीउ खे त वठी आ, वॾो सैर तफ़रीह कराए महबूब खे गिफ्ट इनामात ॾेई करे रुख़सत कयासि। अल्लाह पंहिंजो दीदार बि कराए नबीअ जा टुकड़ा धोई छॾियो। अब मेरा जी हिकमत ॻाल्हि समझ में आई? अच्छा दुख कहिड़ा मिले तकलीफ़ूं कहिड़ियूं? मुंहिंजा दोस्तों शुरुआत में नबूवत खां क़बल गारे हिरा जे अंदर बुखारी शरीफ जी हदीस जुल्द नंबर अवला खुदा जो कसम हुजूर तने इख्तियार फरमायो उन गार में वही वेल प्यार रब जी इबादत कन प्या तना ये खिलवत के इख्तियार कयो पीर पीरी शादी निकाह में हजरत अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो मोमिनन जी अम्मा हुजूर जी पीरी प्यारी घरवारी आ पिया तो पैदा थिया यतीम थी करे चंद सालन जा थिया त अम्मा जुदा थी वई आहे यतीमी जो दौर गुजरो ही भी दुखन जो दौरा के ना पुछी ॾिसो न बचन खां जे मथे जे मथा बाबे जे शफ़क़त जो हथ न आहे अम्मा जे रहमत वारी गोद खां मारोम थिया झोल खां उन खां पुछी ॾिसो छा त बे अम्मा जो प्यार आहे छा त उन जी शफ़क़त आहे दुनिया जा मुसलमानो मां त हीअ बि चवंदो आहियां जे मथे जे मथा ताज महलन जा तख्त हुजण खुदा जो कसम इहो बख़्त वारो एॾो न आहे जेको रहे तो झूपड़े में जे मथे जे मथा अबे अम्मा जे शफ़क़त जो छत हुजे इन खां मथे को खुश नसीब न आहे इन खां मथे को भागन वारो न आहे छो त रब काबा जो कसम पीर ऐं मां पंहिंजे औलाद जे लाइ हर वक़्तु दुआ कयो आयल मुसीबतूं आयल दुख आयल तकलीफ़ूं सभु दूर कयो यतीमीअ जो दौर गुज़रंदो रहियो पीड़ी निकाह शादी फरमायो ओ गारेरा में खिलवत अख्तियार कयो दुनिया वारो हाणे पीड़ी में पीड़ी वई आई हज़रत जिब्राईल अमीन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आया पीड़ी मर्तबा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बचपन में त काफ़ी मर्तबा आईंदा रहिया पर मां ॻाल्हि जितां शुरू कयां थो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ जेको वही आयो जिब्राईल क़ुरान खणी आयो फरमाए इक़रा या मोहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे नबी फरमाओ वमान बेकार जिब्राईल मां त पढ़ियल न मां छा पढ़ा हज़रत जिब्राईल मुंहिंजे पीउ खे भाकुर थो पाए भाकुर में वठी करे ज़ोर थो ॾे वरी छॾे थो ॾे वरी फरमाए इक़रा या मोहम्मद पढ़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी नबी फरमाओ वमान बेकार जिब्राईल यार मां छा पढ़ा मां त पढ़ियल न आहियां वरी हज़रत जिब्राईल मुंहिंजे पीउ खे भाकुर में वरितो वरी ज़ोर ॾिनई छॾे ॾिनई इक़रा या मोहम्मद वरी टी मरतबा भेण हुजूर जो सीनो खुलियो दिल मुबारक खुलियो
कुरान पढ़ शुरू करे लेना जैसे घर माँ वापस आया खौफनाक हालत है घबराहट है चेहरे में पसीनों में पगड़ा है नबी तक दो घराऊ अभी खदीजतुल कुबरा हैरान आए सोनाता के छाती हुआ दिल भरता के छाती हुआ नबी रोई कर फरमाओ खदीजा सम्मिलूनी मुझे चादर तोड़ो खबर लाए चाहती हूँ बुखारी शरीफ जा लफ्ज़ है अम्मा खदीजतुल कुबरा थी फरमाए रोना मुजातिल बर कल्ला वल्लाहि अबदा मधु अल्लाह का खिजाया न करूं ताद यतीम जाया रो ताद गरीब जा गमखार रो बेवाल जा मददगार रो सोनाता परेशान न थो यानी अम्मा खदीजतुल कुबरा हुजूर जी घरवारी आए दुखन सुखन जी साथी आए हर वक्त में गद आए आया मौत जे मारवारा घरवारी जुदा थी वया दुनिया मां अम्मा खदीजतुल कुबरा बहुत थी वया अल्लाह अकबर कबीरा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल जे मथा दुख रसवाए दुखन जा पहाड़ टूटी पया अल्लाह ही चाहती वयो अकेलो है मौला ना बुआ ना माए ना भावा ना भेड़ा है तेरी घरवारी प्यारी दुखन सुखन जी साथी अल्लाह सो भी दुनिया छड़े वया हुजूर के गम थी बियो महबूब रोई रयो है अखिन में पानी आए वरी सागो ई साला नबी जो चाचो अबू तालिब मौत जा मारे वाला पूछी गया नबी पासे में छोआ चाचो सकरात जे हालत में आए मुझे महबूब फरमाओ पढ़ो बुखारी शरीफ जे हदीस 14 नंबर साले किताब तफसीर जे अंदर आ मुझे नबी फरमा कुल ला इलाहा इल्लल्लाह चाचा ला इलाहा इल्लल्लाह कचो मां यतीम हो तू मुझी परवरिश कईला दुखन सुखन जो तू भी साथी रयो आने आखिर में कलमा पढ़ दो हल मां महबूब जे दिल के ठारी दो हल दुनिया वारो चाचो जे थोला बुखारी शरीफ जा लफ्ज़ अख्तर दुनिया वो बाटे मुझे मिलना छूना कर डाढो प्यारो डाढो वणंदो महबूबा आने जे करे मां कलमो बना मुझे बिरादरी कौम वारा छा चौंदा आखिरी वक्त में पांचो मजहब दीन छड़ियो जे करे मां पाह के बर्दाश्त करे सिगा तो मेरन मारन के ना दम परवासी में है ओ दुनिया वारो मुझो नबी धड़ धड़ रोई पया दुखया ताजो लथू कोन वरी दोसत मोए गम थी पियो अल्लाह माता हो हा बेन के जन्नत वठी ॾियण जे लाइ धारन के जन्नत वठी ॾिया अजनबिल के जन्नत वठी ॾिया हिदायत थे आणिया ही त पांजो आहे पांजे जो दुख ज्यादा थी दो पांजे जो प्यार ज्यादा थी दो नबी रोई रहो एडो करनो खुद मुझे अल्लाह के चरणों पर मुझा दिल बड़े दो धरो छा रोई रोई पांजो साथ नदी दे सोना खोल कुरान चो सुभान अल्लाह बैत मथे करे सुभान अल्लाह चो कुरान जो दीदा खोलिया कुरान कुरान जो बुधन भी सवाब सुन जो दीदा करन भी सवाब हथ मथे करे जो सुभान अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुख गम जे आलम की अल्लाह जी कुरान में तो बुधाए फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 15 से 12 सूरज जो नालो सूरतुल कहफ आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो आयत नंबर 6 आहे फरमाए तो फला सारे मिला बेहाज़ल हदीस असफा वह कुरान जो सुभान अल्लाह के दोनों कुरान में छुड़वा कुरान समझाए रहे आए ताजे महबूब के दोनों गमाया छाजे करे गमाया इन्नमियो मिनो बेहाज़ल हदीस असफा ये कुरान थे ईमान न प्यार हिदायत छो न प्यार जो खात्मो कुफ्र थे छो तो थे ये दुख में नबी जुरी रहा है तो धरनो अल्लाह फरमायो सोना ए रो नरो कर पर अल्लाह का
बाखिर नफ्सका चातू पांजे सागे बाजो साथ न दे चने दे पांजे नफ्स के ये सवा खत्म का न करे चने दे रोई रोई करे सुना तो जो कम कुरान बुधायना हिदायत मार रब जे हथ में आ बबीर गला कहदी मन अहबबता वलाकिल्लाह यहदी लिमन यशा चो सुभान अल्लाह महबूब तो जो कम कुरान बुधायना हिदायत मोहब्बत जे हथ में कुरान बुधाए से हिदायत जुड़े से आदि केरा गला जो हाणे असां जे मौलवी आलिम जो कुरान बुधाइण जो मक़सद आ हिदायत ॾियण अल्लाह जे हथ में आ कुरान बुधाए त सघूं था लच्छूं हणी करे कंहिंखे मनराए कोन था सघूं तो मौलवी जो वाइज़ करंदा कलाक ॿ टे जलसा ॾींदा ॻोठ ॻोठ में झंग जरे में ये सब शयूं कंदा सफ़र करंदा पंध करंदा परे खां अचंदा ऐं पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु कंदा मधु हणंदा पर पोइ लच्छूं हणी करे तव्हांखे नमाज़ ते वठी विया ये सभु वाइज़ूं तकियूं छॾे असांजा मौलवी इन शइ ते इतफ़ाक़ करे त लच्छूं हणी करे नमाज़ पढ़ाइणो त सभु मस्जिद में वणंदा की न वणंदा तारा चवंदा पर नथा कयूं छो असांजो कमु क़ुरान ॿुधाइणा हर शइ वाज़िह आहे जन्नत जो रस्तो वाज़िह आहे जन्नत जो रस्तो वाज़िह आहे रहमान जो रस्तो वाज़िह आहे शैतान जो रस्तो वाज़िह आहे असां क़ुरान ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह अल्लाह जी खे हिदायत नसीब फरमाए आमीन चओ जे साडा कम है कुरान सुनावणा कोई मले आला मले साडा कम है कुरान सुनावणा कोई मले आला मले लोई जाना मारिया वेसी जड़ा हद भी कुरान दा भये आज वादो को इंशाअल्लाह कुरान ॿुधंदासीं कुरान पढ़ंदासीं जो कुरान मौजूदु मुझे दिल भर नबी जो चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां कुरान जी रोशनी ते कुछ ॻाल्हाया पर मां नबी जे हुन दुख के बयान कंदे 3 नंबर ते मुझे पीढ़ीअ जे मथां दुखन जा पहाड़ टुटा हुआ सागो ही साला सागो ही ज़मानो आ मां मेराज जे हिकमत मकसद के बयान कयां थो रब पंहिंजे पीढ़ीअ खे मेराज छो करायो आ पंहिंजो दीदार छो कराई यारा त छो नसीब थी आ वसल विसाल जी घड़ी छो पेश आई जी नबीअ ते जो दुख आया त रब नबीअ खे ख़ुशि करण पियो चाहे टुकड़ा लाड़ पियो चाहे पीढ़ीअ जा हाणे ये ॿई दुख ताज़ा बीठा घरवारी जी जुदाई जो दुख चाचे जे जुदाई जो दुख रब साईं ऐलान कयो सोना हाणे क़ुरान ॾिनो मां इन दुखन में वेही रोईंदो न कर बस पुत ख़ुशीअ में भी मुंहिंजो क़ुरान ॿुधा त दुखन में भी मुंहिंजो क़ुरान ॿुधा सीने में साड़े करे क़ुरान न रखजा खोल क़ुरान चो सुभान अल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह चो दो हल मां क़ुरान जो दीदार कराया क़ुरान जो ॿुधण त सवाब आहे तो सोने जो दीदार करण भी सवाब आहे जियो से बारा है सूरतुल माइदा है आयत नंबर 7 है खोल क़ुरान जो सुभान अल्लाह तवज्जो कयो मुसलमानो पर तो अय्यो हर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिन रब्बिका व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालता वल्लाहु यासिमुका मिनल्लास इन्नल्लाह ला यहदिल कौमल काफिरीन दादा चो सुभान अल्लाह या अय्युहर रसूल ए मुदा रसूल घणाया रब साईं तू केड़े रसूल खे सॾे थो फरमाई वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा कुरान थो चए दुनिया वारो रब हुन रसूल खे सॾे थो जो चेहरो सिज खां वधीक सुहिणो आहे
बसरे तू जंहिंजो चेहरो चंद्र खां वधीक सुहिणो आहे भेट ॾियण वारनि भेट बि ॾियारे ॾिठो आहे हासी न नबी जो साबित जाबुज़ नबी साईं जे हुस्न जो चंद्र सां भेट ॾिनई की न कि चंद्र आसमान जो सोनो कि न मुंहिंजो फिरी सुहिणो पर पोइ चवण वारे चयो अदा लखे चंद्र गॾायो लखे सिज गॾायो ये सिज चंद्र जो हुस्न मुझे महबूब जे हुस्न जे अॻियां कुझु न आहे लखे चंद्र फिरीअ जे क़दमनि ते घोर करे छॾिया लखे सिज फिरीअ जे पेर मुबारकनि ते कुर्बान करे छॾिया तॾहिं त चई इहो कहिड़ो इंसाफ़ थियो जो तव्हां नबीअ जे हुस्न खां चंद्र सां तशबीह था ॾियो साहबी ख़ुदि फरमाईंदा आहिनि मुंहिंजे दिलबर नबीअ जो एॾो त हुस्न सुहिणो हुयो ईअं लॻंदो हो सिज मुंहिंजे नबीअ जे चेहरे में हली रहियो आहे चंड उभरी रहियो आहे चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद के मुंह पर शाइयां मेरे मदनी का चेहरा साफ है नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान बेमिसाल चो सुभान अल्लाह या अय्युहर रसूल रब केड़ो रसूल फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला वो रसूल जे चादर जो जिक्र कुरान में आयो वो रसूल जे कंबल जो जिक्र कुरान में आयो अलम नशरा लका सदरका वो रसूल जे सीने जो जिक्र कुरान करे माज़ागल बसर व मा तगा जे अखर जो जिक्र कुरान करे उन रसूल के रब सरे तू पर ना तो हर एक भी लिसान लगा जे चपड़न जो जिक्र कुरान करे उन रसूल के सरे तू अल्लाह शाह जो करे बल्ली माउल सिलाए कमिर रब्बिका सोना जे को कुरान ने नवा ये दर्द थे पहुंचाई जा मक्के में बुधाए त मदीने में बुधाई जा रात जो पढ़े त दिन में पढ़ जा सर्द में बुधाए त गर्मी में बुधाई जा ताक मस्जिद जो बुधाई जा सुबह जे सवेरे कुरान पढ़े शाम जे वक्त में कुरान पढ़ जा सुबह बदर में कुरान पढ़े तो उहद में कुरान पढ़ जा तो जो यारा टुकड़ा थी हुई मुझा दिल पर कुरान खेल छड़ी जा बीबी सुमैया पर टुकड़ा थी हुई तरे भी कुरान के न छड़ी जा हजरत बिलाल जे सीने जे मथा भारी पत्थर रखया हुए न सोना तले भी कुरान पढ़ जा मुल्क बदर कयो हुई हिजरत मजबूर कयो हुई छड़ जा पांजे वतन के पर कुरान के न छड़ी जा दादा जो सुभान अल्लाह साईं उन साल वादी ताइफ में आयो पत्थर जो मींह वसियो पिरिय जे मथा आने सागोई सारा सागोई जमाना दुखन जे मथा दुख आया केरा दुखन जो पहाड़ टूटा केरा पूरो बदन धमालो लोहाए साईं जख्मी आए तने रब फरमायो जिब्राइल हाने पी रोई रोई करे एतरन लुखन खां बाद केतरा कर मर्तबा लुखन में गुजारिया हैं हाने महबूब के वठी आ मां रब वठ दिलबर जा दुखड़ा त धोई छड्या खोल कुरान चो सुभान अल्लाह बैत मथे करे सुभान अल्लाह चो मां कुरान जो दीदार कराया कुरान जो बदरत सवाब है जो सोने जो दीदार कर भी सवाब है बदरों से बार है सूरत बनी इसराइल है पर सुभान अल्लाह से असरा बे अब्दे लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा लज़ी बारकना हौलहु लिनरिह मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर मुझे साईं जो शान तो बेशक असां जो दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबन जो इमाम आ छो अजमन जो इमाम हाने मेराज में हेड़ी शय आहे एॾो वाक़ियो आहे जेको ॾुखियो बि आहे सम्झ में अचण में भी देर सां अचे पर उन्हनि जे लाइ जे अंदर में निफाक़ आहे कुफ्र आहे उन्हनि जे लाइ मसइलो आहे बाक़ी असां जे लाइ मसइलो कोन्हे
बाक़ी सोचण जी ॻाल्हि आहे हिकिड़ी रात में बैतुल्ला खां पैदल मक़दस महीननि जो पंधु वरी 7 आसमान मथे रब सां मिलण वरी वापस अचण देर केतिरी लॻी जे बिस्तरे मां पिरी निकिरी विया वरी वापस आया मुझे दिल पर नबी फरमायो देर एतरी लगी जो बिस्तरो भी यहाँ कोन ठरियो जय पानी मां वुज़ू करे फिरी रब सां मिली आयो जो पानी जमीन ते रेड़े पियो मुझे दिल पर नबी फरमायो मां वापस आया पानी रेड़े पियो एड़ी देर लगी बस जय दर के खोले करे वैसे दरवाजे जो कड़ो लुडे पियो रब सां मिली वापस आयो ॾिसां त दरवाजे जो कड़ो लुडे पियो अञा एॾी देर लगी बस हाणे माण्हू परेशान थियनि के न एॾो वॾो सफ़र भई एतिरी जल्दी में हाणे हिकु त मां तव्हांखे सम्झायां अल्लाह से मेराज जे वाक़े के बयान तॾहिं त लफ़्ज़ सुभान सां फरमायो सुभान जी माना छा आहे सुभान अल्लाह में बयान लिखो पढ़ो त नमाज़ हिकिड़ा माण्हू अजीब ख़ासि करे ॿारड़ी जा ॿोझ माण्हू वीचारा पढ़ंदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूलुल्लाह इहो कलमो सही आहे हलायो कलमो ग़लति आहे पाक जो लफ़्ज़ तो हिते मिलायो कलमे एॾो इश्क थी पोइ 4 रकात ज़ुहर जो हाणे पढ़णी थी न 5 करे पढ़जाए पोइ नमाज़ थींदी आहे न छो हिते सियाणो आहे दीन में वाद करे वेठो ऐं वरी माण्हुनि खे तो बेवकूफ़ बणाए मां त पाक जो लफ़्ज़ चयो मौलवी छो था चवनि दीन में वध घटि कोई करे नथो सघे दीन मुकम्मल आहे बस तव्हां समझ में अल्लाह से पंहिंजे महबूब खे फरमाए सुना तो दीन खे मां मुकम्मल करे छॾियो आहे हाणे इन खां बाद न का शइ हिन में वधी सघे थो न घटिजी सघे थो जेको कलमो आहे ला इलाहा इल्लल्लाह चओ मुहम्मद रसूलुल्लाह बाक़ी कलमो पढ़ो ग़लति आहे पाक रसूलुल्लाह पाक जो लफ़्ज़ न मिलायो हिन में कलमे में न मिलायो मूं सोने सां प्यार कयो 100 मरतबा कयो नबी सां मोहब्बत कयो 100 मरतबा कयो कलमे में वधी घटी जायज़ न आहे तमुजा दोस्त सुभान जी माना ता पाक बुधवा पढ़वा पर हिते सुभान जी माना गुलमान छा छो त वाक्यो एड़ो हो मौजू एड़ो हो टॉपिक एड़े उन्वान एड़े किस्म जो हो तने रो फरमायो सुभानल्लज़ी असरा बिअब्दी पाक आवाज़ जे पंजे बारणे के थोड़े से मेरा तजे पार में सैर कराओ हाने उन्मान लिखो इते सुभान जी माना हिया छो त मेराज जो मौजू है मौ वाक्यो एडो वडो दुख्यो वाक्यो आहे जो अकल में के विचारन जे में शायद समाज जी न सके उनन के समझाने जे लाउरा फरमायो रब के भी पतो हो कि मेराज के न मनी दा मुनकर काफिर अबू जेल जड़ा लानती भी पैदा थींदा मां के भुलाइंदा अबू जल की तने रब फरमाओ सुभानल्लज़ी सुभान जी छाके चगो आए जी दुनिया जे आलमन जो इल्म मुफ्तिन जो इल्म वलियन जो विलायत बुजुर्गन जो बुजुर्गों नबियन जो नबुवत रसूलन जो रिसालत तमाम दुनिया जो इल्म ताकतवरन जो ताकतों जने तंग रह जीवन उते जे इल्म ताकत जी शुरुआत थे उनके सुभान जी जात चगो सुभान जी जात लगे चगो पूरी दुनिया जो इल्म ताकत कुवत दंग रह जीवन उता जे इल्म कुवत जी शुरुआत थी सुभान चगो इल्म मालूम थी ओदे सुभान एड़ी जात पावरफुल तो उन जे अग्या थोड़ी अरसे में बाजे पिए के आसमान जो सैर कराए और थोड़े अरसे में वापस कराए तक के लिए रब के सामने क्या समझ में आई ना और बेटा बरते समझो जे करे ये गाल तो के समझ में ना आचे तो आसान कर दिया अब इतने अरसे में जो पानी अया रले पियो बिस्तरो अया गरम पियो हो कड़ो अया लुडे पियो इतनी जल्दी इनो फंदो अब ता के चा खबर जरे तहां जे असा जे इलाकन में जिलन में सरदार इंदा नवाब इंदा वजीर अचे सिंध जो वजीर अचे मुराद अली शाह वो छा कंदा पुलिस वारा भजी टुकी करे रोडन ते भी करे सब रोडन जाम करे छड़ींदा लॉकडाउन थी वेंदो आहे अब रोड रास्ता बंद चिंचू गरा बंद कार मोटर बंद बियो ते वजीर इंदो गुजर करो सब शे जामा सब शे बंदा के चुरण जी जात नहीं जो सदर साहब गुजरंदो वजीर ताईंदो जने सदर वजीर गुजरी विंदो
तने भुगर जो हलन चुरण फरमान जो शुरू थी गया। अरे ही तो दुनिया जो को सदरा वजीरा मां पूरे दुनिया जे सदर वजीरन के नबी जे जुती मुबारक जे हज़रत कुर्बान गया। जने मेरा जजीरा जो नबी अल्लाह अल्लाह पूरी दुनिया के लॉकडाउन करे चलो फरमाई बिहो। अरे हवा तू बिजी वई, अरे गर्मी जी हरारत तू बिजी वई, थक जी थधाण तू पांजे हद ते बिजी वई। पूरी दुनिया जे निजाम के चंद्र के रब बियारा, सितारन के रब बियारा, हवा के रब बियारा, उन मिंट के रब बियारो, रात के रब बियारो। तो के चुन जी जात ना है सो तो अज में मान थियण वारो आमा रब वट बिली जहान जो सरदार इमाम लंबिया है। दुनिया जो वजीर दो पूरो मुल्क जाम थी वेंदो आ। ही तो मोहम्मद मुस्तफा है अल्लाह पूरी दुनिया के जाम करे चलो। जने नबी रब सामने करे कुर्ब जो कचारो घरे वापस आओ। जी बिस्तरे में पोथो ना अल्लाह फरमायो दुनिया के हाने हली पो, रात हली पो, थक हली पो, गर्मी हली पो, हवा हली पो, फिजाओं हली पो, सब जगह रब इजाजत रे शरिया। तिया जिया नबी पोदो तो गड़ो लुडण शुरू थियो, पानी रड़ण शुरू थियो, गर्मी निकल शुरू थियो। आवाज वादो को जरा एड़े सोने नबी से मोहब्बत करा से अरब जो है आज में जो है चलो ऐ माहे अरब ऐ माहे अजम ऐ फखर जहां ऐ फखर ज़मान ऐ बाइस ज़ीनत अर्ज़ समा। जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह एजाज़ी तेरी नजरों का फैज़ान है तेरे कदमों का। एक सफ में खड़े हैं शाहो गदा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान में जिसका जिक्र हुआ आफाक में जिसकी धूम मची वहाँ खुल्क तेरा हरम तेरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मेरा जो मौजू है वाकई तमाम लोग छोड़ो हजरत मौलाना जमाल मुस्तफा इंशाअल्लाह उम्मीद है आगे इन मौजू का इतना शुरू कर दो। मेरा जो मौजू है वाकई मिठड़े अंदाज से इंशाअल्लाह ताकि बुधाईंदो जिंदगी रही वरी इंशाअल्लाह ताकि सामू कुरान बुधाईंदा। दुआ है अल्लाह से दोस्तन जे मेहनत की कबूल फरमाए, दुआ की कबूल फरमाए।